सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वालारियल कश्मीर बाबति 5 अगस्त ते भारत जे गैरकानूनी कदम खे साल मुकम्मल थियण ते योम इस्तिसाल मल्हायो वियो। ठरी मीरवा में असिस्टेंट कमिश्नर रियाज़ अहमद, मुख्तियारकार मीर मोहम्मद नवाज़ टालपुर ऐं असिस्टेंट मुख्तियारकार आबिद करीम जी अॻवानी में, डोकरी में तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि मुनवर अली जुणेजो, ज़ुल्फ़कार नूनारी, आगा जलपाणी ऐं दीदार शेख जी अॻवानी में, नौशहर फ़िरोज़ में सिंध फ़नकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां हफ़ीज़ गांगरो, शकील समो ऐं नज़ीर परदेसी जे अॻवानी में, उमरकोट में डिप्टी कमिश्नर नदीमुर रहमान मेमुण, SSP उमरकोट सैयद आमिर अब्बास शाह ऐं DSP अयूब दर्स जी अॻवानी में, गंबट में मुख्तियारकार सलाउद्दीन घुमरे, असिस्टेंट मुख्तियारकार गुलामुल्लाह सरोही जी अॻवानी में, काज़ी अहमद में डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां डॉक्टर जमशेद खानज़ादा ऐं हाजी दितल बालादी जी अॻवानी में, रेती शहर में समाजी कारकुननि गौस बख्श जत, अशफाक सुमरो ऐं रजब चाचर जी अॻवानी में, लारकाणे में असिस्टेंट कमिश्नर अहमद अली सूमरे ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे मेयर ख़ैर मोहम्मद शेख जी अॻवानी में, मलीर में JUI अॻवान एहसानुल्लाह ठकरवी ऐं मौलाना समीउल हक़ ऐं इस्माइल मक्सी जे अॻवानी में, खिपरे में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि अली नवाज़ हिंगोरचो, आगा अहमद पठान ऐं हमीद खान पठान जी अॻवानी में, जाम साहब में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां मसूद नवाज़ बिरोही, गुलज़ार अहमद समे ऐं अली मुआविया जी अॻवानी में रैलियूं कढियूं वयूं, जंहिंमें शहरियुनि जे वॾे अंग शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अॼु सॼो पाकिस्तान कश्मीरियुनि सां गॾु बीठल आहे। भारत जे गैरकानूनी कदम खे रद्द कयूं था। इहो ॾींहुं परे नाहे जॾहिं कश्मीर आज़ादु थींदो। हुननि चयो त जिदोजहद में कश्मीरियुनि जो साथ जारी रखंदासीं। कश्मीर मसइले जो हल गॾियल क़ौमुनि जे ठारान मूजिबि कढणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk